वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी सां अमरीकी सफ़ीर नेटली बेकर जी मुलाक़ात। पाकिस्तान अमरीका लाॻापन ऐं गॾियल मफ़ादनि वारनि शोबनि में सहकार वधाइण ते ख़्यालनि जी ॾेवट। बतरफ़े सिक्योरिटी सहकार ऐं बॉर्डर मैनेजमेंट में शिराकत वधाइण ते इत्तफ़ाक़। मुस्तक़बिल में हर सतह ते पाकिस्तान अमरीका सहकार मज़बूत करण लाइ कोऑर्डिनेशन बेहतर करण जो फ़ैसिलो कयो वियो। मोहसिन नकवी चयो आहे ॿाहिरीं मुल्कनि में ॾुहनि में मुलविस माण्हुनि जी निशानदेही जदीद सॉफ्टवेयर ज़रिए कई वेंदी। FIA, FC ऐं साइबर क्राइम एमरजेंसी जे ऑफिसरनि लाइ ट्रेनिंग प्रोग्राम ते पिणु ॻाल्हि ॿोल थी। नायब वज़ीर आज़म इसहाक डार और यूरोपीय यूनियन के नायब सदर काया खिलिक्स विच में टेलीफोनिक राब्तो। बड़ी ऑफिस के तर्जमान मूजिब ॿिन्ही अॻवाननि पाकिस्तान यूरोपीय यूनियन लाॻापन में हाकारी अॻभराई की आजिया कई ऐं ॿतरफ़े सहकार के वधीक मज़बूत करण के तरीक़नि ते ख़्यालनि जी ॾेवट कई। ईरान समेत ताज़ी इलाक़ाई ऐं आलमी अॻभराई ते बि ॻाल्हियूं। ॿारनि सां ज़्यादती जा वाक़िया कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कया वेंदा। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे सिंध हुकूमत ॿारनि जे तहफ़ुज़ खे इंतिहाई अहमियत ॾिए थी ऐं अहिड़नि ॾुहनि में मुलविस जवाबदारनि लाइ का बि रिआयत न हूंदी। वॾे वज़ीर पारां कराची में 100 खां वधीक ॿारनि सां ज़्यादती में मुलविस मुबैना जवाबदारनि जी गिरफ़्तारी ते सिंध पुलिस खे शाबाश। चयाईं इहा गिरफ़्तारी वॾी कामयाबी आहे। हिन वक़्त ताईं सिर्फ़ 7 मुतासिर ॿार साम्हूं आया आहिनि। पुलिस ॿियनि मुतासिर ॿारनि खे ॻोल्हा करे जवाबदारनि ख़िलाफ़ मौजूद शाहिदनि जे बुनियाद ते केस अदालत में पेश कया वञनि त जीअं सख़्त सज़ा यकीनी बणाए सघिजे। सदर आसिफ अली ज़रदारी और वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो सऊदी फरमानरवा शाह सलमान बिन अब्दुल अज़ीज़ जी अलालत ते गणती जो इज़हार। खादमेन हरमेन शरीफीन की सेहत लाइ दुआ। सदर आसिफ अली ज़रदारी चवण आहे त पाकिस्तानी क़ौम जे दिलनि में शाह सलमान बिन अब्दुल अज़ीज़ लाइ इंतिहाई एहतराम मौजूद आहे। अल्लाह ताला शाह सलमान के मुकम्मल सेहत, वॾी ॼमार ऐं क़यादत लाइ वॾी हिम्मत अता फ़रमाए। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो पाकिस्तान जो अवाम सऊदी फरमानरवा की इज़्ज़त ऐं एहतराम करे थो। खादमेन हरमेन शरीफीन की जल्द ऐं मुकम्मल सेहतियाबी लाइ दुआगू आहिनि। मलीर के इलाके शीरी गोट पुल वेझो मुबैना पुलिस मुक़ाबलो एक फोरू माची वियो। पुलिस मूजिब शक की बुनियाद ते मोटरसाइकिल सवार माण्हुनि खे बीहण जो इशारो कयो तो जवाबदार फायरिंग कर ॾिनी। पुलिस एहलकार के सीने में गोली लगी पर बुलेट प्रूफ जैकेट हुजण करे एहलकार महफूज रहो। पुलिस की जवाबी फायरिंग में एक जवाबदार मारिजी वियो। संदसि साथी ज़ख्मी हालत में फरार थी विया। मारिजी वियल जवाबदार के कब्जे में पिस्टल, गोलियों, मोबाइल फोन हथ संदसि सुञाणप न थी सकी। सरगोदा में खौफनाक हादसे में 14 जना फौत, 9 जख्मी। कोट मोमिन ताल के इलाके गिलापुर बंगला में कोहिड़े सबब नज़र की हद घट थी वजन करे मिनी ट्रक खुश्क वहा में किरी पई। हादसे में 14 जना फौत, 9 जना जख्मी थी पिया। फौतिन में 6 ॿार, 5 औरतूं और 3 मर्द शामिल। ट्रक में सवार 23 जना जनाजे में शिरकत ले वही रहा हुआ। हादसे बैद फौतिन जा लाश ऐं जख्मी अस्पताल मुंतकिल। बलूचिस्तान में ओटमाड़ा वेझो मकरान कोस्टल हाईवे ते तेज़ रफ्तार बस कल्टी थी पई। 9 जना फौत, 36 जख्मी। शहदादपुर वेझो गोट बाजी रेंज पुलिस चौकी गया मोटरसाइकिल ऐं मज़दा में टक्कर, 2 सगा भाइर फौत, नीगर ज़ख्मी। हादसे में 2 पोरियत भाइर अब्दुल हकीम रिंद और अब्दुल हफीज़ रिंद अजल जो शिकार बणिजी विया। नीगर शान अली ज़ख्मी। हादसे बैद फौतिन जा मर्द और ज़ख्मी नीगर के मकामी अस्पताल मुंतकिल किया वियो।
बम्बर ऐं भर पासे उर्डी जे मर्स तेज़ी त पखिजण लॻो। बाड़ो फोत नौ बार उर्डी में वरतल ॻोठ मलूक बुलेधी में कोट निहाल खान आजपाणी में उर्डी तेज़ी त पखिजण लॻी। ॻोठ निहाल खान आजपाणी 0 पॉइंट में उर्डी सबब मोहम्मद सलमान आजपाणी फोत थी वियो। इलाइक़े वासियुनि मूजिब फोती ॿारड़े जे भाइरनि सौट भेनरुनि समेत 9 ॿारड़ा उर्डी में मुब्तला थी विया। सिहत खाते के डॉक्टरनि जूं टीमूं उमाने बीमार ॿारनि जो इलाज करण जी अपील। कोरंगी जिले के सनती एरिया मेहरान टाउन में बिजली के अण ऐलानियल हथरादू लोड शेडिंग खत्म न थी। मेहरान टाउन में बिजली भगत से हलंदड़ कुंडन की सदा बिजली वापेदारन के मिलण लगी। कलाकन जा कलाक बिजली बंद हुजन करे कारोबारी माण्हुनि के हफ्ते अंदर कापारी नुकसान। गडियल क़ौमन में पाकिस्तान के मुस्तकिल नुमाइंदे जो फ़लस्तीन ऐं कश्मीर जा मसला आलमी कानून तहत हल करण जो मुतालबो। आसिम इफ्तिखार चयो आहे त बदकिस्मती सां फ़लस्तीनी ऐं कश्मीर जा मसला अॼु सूदो ताईं हल न थिया आहिनि। तकरारनि जो सियासी ऐं सिफ़ारती नमूने हल थियणु घुरिजे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त 8 महीननि में को बि अमरीका में गैर कानूनी तौर ते दाख़िल न थियो आहे। पाम बीच में तकरीब के खिताब कंदे अमरीकी सदर चयो त संदसि इंतज़ामिया गैर कानूनी पनाहगीरनि खे अमरीका में दाख़िल थियण खां रोकियो आहे। ईरान जी एटमी अफ़ज़ोदगी जी सलाहियत ख़त्म थी वई आहे। 8 जंगियूं रोकियूं जिन में पाकिस्तान ऐं भारत जे विच में जंग बि शामिल आहे। व्हाइट हाउस ट्रंप मनसूबे तहत गज़ा बोर्ड ऑफ पीस के मेंबरनि जो नालन जो ऐलान करे छॾियो। व्हाइट हाउस मूजिब बोर्ड ऑफ पीस गज़ा जी आर्जी हुकूमत जी निगरानी कंदो। मेजर जेस्पर चेफर्स आलमी इस्तेहकाम फोर्स जो कमांडर मुक़रर। अमरीकी बड़े वज़ीर मार्को रूबियो ट्रंप जी ख़ासि नुमाइंदो स्टीव विटकोफ ऐं डोनाल्ड ट्रंप जे नाती जेरेड किशनर के बोर्ड ऑफ पीस में शामिल कयो वियो।